अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम था गॾु हाज़िर आहियां था राजड़। नाज़रीन, असां अॼु ॻाल्हाईंदासीं पंहिंजे प्रोग्राम में हुकूमत जा जेके 100 ॾींहं गुज़रिया आहिनि उन ते। इन हवाले सां मुख़्तलिफ़ जेके तजिया निगार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त इन्हनि 100 ॾींहंनि में जेतोणीकि मौजूदा हुकूमत जी का ख़ासि कारकर्दगी नज़र न आई, पर जेको रुख़ मुतयन कयो आहे नई हुकूमत उहो हिकिड़ी बिल्कुलु सही रुख़ में आहे ऐं उन जा नतीजा अॻिते हली ज़रूरु मिलंदा। ऐं हिन हुकूमत जूं जेके माशी पॉलिसियूं आहिनि, दहशतगर्दी ख़िलाफ़ु जंग आहे, लोड शेडिंग जो ख़ात्मो आहे, ॿिया मुख़्तलिफ़ जेके बि क़दम आहिनि उन लाइ जेके हाणे पॉलिसियूं शुरू पई थियनि उन्हनि पॉलिसियुनि जा नतीजा आवाम खे मिलणु शुरू थी वेंदा। पर ॿिया जेके तजिया निगार आहिनि जेके इन्हनि सभिनी शयुनि खे तमामु वेझे खां ॾिसनि था, उनजो चवणु आहे त इन दौरान महांगाई में जेको 100 सैकड़ो इज़ाफ़ो थियो आहे, लोड शेडिंग जे हवाले सां 500 अरब रुपयनि खां वधीक रक़म ॾियण जे बावजूदि अञा ताईं सूरत बहितर नाहे थी सघी। ऐं जेके नयूं रिथाऊं हीअ हुकूमत शुरू करणु वञे पई, उहे रिथाऊं शुरू करण जे बदिरां के फौरी हल लाइ मुख़्तलिफ़ रिथाऊं शुरू थियणु खपनि। इन्हनि सभिनी इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे तजिया निगार ऐं कालम निगार सोहेल मेमन साहिबु, ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि असांजा सहाफ़ी दोस्त गौर गांगरो साहिबु। तव्हां ॿिन्ही खे भली कार चवां थो पंहिंजे प्रोग्राम में। सोहेल, सभिनी खां पहिरीं शुरू कंदासूं त हुकूमत जा 100 ॾींहं तव्हां जेका गुज़िरियल हुकूमत हुई 5 साल कालमनि में त उन हुकूमत जा छोॾा लाथा तव्हां, पर हीअ 100 ॾींहं जेके हिननि गुज़ारिया आहिनि, शुरूआति आहे, शुरूआति नज़र कीअं पई अचे? ओवरऑल असां ॾिसूं था त अॼु डॉलर जेको उहो हुकूमत 95 रुपयनि ते छॾे वई, अॼु वञी 106 रुपयनि ते पहुतो आहे। मानी जी क़ीमत, नान जी क़ीमत जेका 5 रुपया 6 रुपया हुई उहो 10 रुपया वञी मुक़ररु कई वई आहे। पेट्रोल जा अघु वधिया आहिनि, बिजली जा अघु वधनि पिया। ओवरऑल हर शोबे में असांखे वाध पई नज़र अचे। जॾहिं त बजट में पघारूं या सब्सिडीज़ ॿियूं उहे सभु शयूं सब्सिडीज़ ख़तमु थियूं, पघारुनि में को ख़ातिर खां इज़ाफ़ो कोन थियो। त ओवरऑल आम माण्हू ते, ग़रीब माण्हू ते इन्हनि सभिनी फ़ैसिलनि जा कहिड़ा असर पिया ॾिसो ऐं छा हुकूमत वाक़ई सही रुख़ में वञे पई? महिरबानी अथा। बुनियादी तौर ते हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि पई अचे त कुझु वक़्तु पहिरियों कराची में मियां साहिब खां पुछियो वियो, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ खां, त तव्हांजे चहिरे ते मुर्क छो न आहे? त हुन जवाबु ॾिनो त मां मसइला एॾा वधीक आहिनि ऐं एॾा गंभीर आहिनि जो गैरान जो मुंहिंजी मुर्क उॾामी वई आहे। ऐं मां सम्झां त हुन बिल्कुलु सही पियो चयो। मुस्लिम लीग नवाज़ खे बि, छाकाणि हू हालांकि इन हुया, अपोज़िशन में हुया, पंजाब गवर्नमेंट में हुया, पर अंदाज़ो कोन हुयो त सूरत हाल का इन लेवल ताईं ख़राबु आहे। इन लाइ जॾहिं गवर्नमेंट में आया आहिनि त उहे सभु जेके मसइला उनजे साम्हूं आया आहिनि उहे तमामु माना हिकिड़ा गंभीर आहिनि ऐं थोरे वक़्त में हल न थियण जोगा आहिनि ऐं लॉन्ग टर्म पॉलिसीज़ घुर्बल आहिनि उन्हनि लाइ। ऐं उन्हनि लाइ हू पंहिंजे हिसाब सां मां सम्झां थो त जेके पहिरियां इनिशिएटिव आहिनि, पहिरियां क़दम, उहे हिन गवर्नमेंट वरिता आहिनि। जेकॾहिं पाण हिकु हिकु करे ॻाल्हाईंदासीं, PIA ते ॻाल्हाईंदासीं, रेलवे ते ॻाल्हाईंदासीं, या स्टील मिल खे बेल आउट ॾिनो आहे, या इवन लॉ एंड ऑर्डर ते कराची जी सूरत हाल हुजे या तालिबान सां कुझु बि आहे। उहो ॻाल्हि सही आहे, पर जेकॾहिं पाण तव्हां चओ था त हिन हुकूमत खे एॾी संगीनी जी ख़बर ई कोन हुई ऐं जॾहिं पहुता आहिनि इक़्तिदार में पोइ हिननि खे ख़बर पई आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं 2008 में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट वजूद में आई हुई त उन वक़्तु बि उन्हनि जो फिनांस मिनिस्टर हो इसहाक़ डार साहिबु, यादि हूंदो। ऐं हुन जॾहिं पहिरीं पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कई त हुनजो इहो ई चवणो पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस में त असांखे इक़्तिदार जॾहिं मिलियो आहे त ख़ज़ानो ख़ाली आहे, भाई तमामु मुश्किल सूरत हाल आहे। उन ऐं पोइ मुस्लिम लीग नून वारा निकिरी विया हुकूमत मां, पोइ पीपुल्स पार्टी उहे 5 साल कीअं गुज़ारिया उहे तव्हांजे असांजे साम्हूं आहिनि। उन ते करप्शन जा इल्ज़ाम बि आहिनि, इहो बि आहे त उन्हनि कर्ज़ वरिता, पर मजमूई तौर ते अवाम में एॾी वॾी बेचैनी असांखे नज़र न आई। मुस्लिम लीग नून खे त 5 साल अॻु जी सूरत हाल बि ख़बर हुई ऐं 5 सालनि दौरान जेको वियो वापरियो उहो बि हुननि जे साम्हूं। तव्हां कीअं था चओ त हुननि खे ख़बर? चवां थो ख़बर हिनखे हुई, पर हिनखे अंदाज़ो कोन हुयो, छाकाणि जो ॾिसो न प्रोपोर्शनल मसइला हिनखे ख़बर हुई। हिनखे इहे शयूं ख़बर न पियूं पवनि त शायदि ख़ज़ाने जी बि इहा पोज़ीशन आहे जो पैसा कोन्हनि, इनकम कोन्हे, टैक्सिस जा जेके इशूज़ आहिनि, हिकिड़ियूं हिडन टैक्सिस मिसाल जेके माण्हू नथा ॾियनि, उन में शायदि हिनखे हिकिड़ो ईअं बि चई सघिजे थो लॉजिकली त बाबा ही मसइला शायदि असांजी तवक़ात खां वधीक आहिनि। ईअं बिल्कुलु आहे, पर उन जे बावजूदि मूंखे नज़र पियो अचे त जहिड़े नमूने हिननि क़दम वरिता आहिनि
बिल्कुलु डॉलर वञी 105 क्रॉस करे वियो आहे। अॼु 106 रुपया थी वियो 106 थी वियो, माना रुकजे ई कोन पियो न, बीहण जो को नालो ई कोन पियो वठे, या त सम्झो त इकोनॉमी कोलैप्स पई थिए ओॾे पियो वञे। न त IMF जो शर्त आहे न तव्हां $110 रुपयनि ते डॉलर $110 ते इंडिया जो वञे थो पैसो, उन्हनि जो रुपयो मथे थींदो, ऐं डॉलर उते मुस्तहकम लॻो पियो आहे, बांग्लादेश जो वञे थो मथो थींदो, असांजो डॉलर जेको आहे हिते पाकिस्तान जी इकोनॉमी खे वॾो टोड़ींदो पियो वञे। न पर हाणे ओवरऑल ॾिसो न, उहे सभु शयूं पंहिंजियूं आहिनि। तव्हां वॾो में वॾो नारो इलेक्शन में हिननि जो हो त असां लोड शेडिंग ख़तमु कंदासीं। राइट, 500 अरब रुपया हिननि वरिता, इहे ज़ाहिर नवां नोट छपिया, बैंकुनि जे ज़रिए बारोइंग थी आहे न, त हाणे उहे 500 अरब रुपया, उहे 500 अरब रुपया ॿिया ऐं ॿियनि ख़र्चनि लाइ वरिता आहिनि। हिननि पंहिंजे 100 ॾींहंनि में 1000 अरब रुपया उहे बैंकुनि खां वरिता आहिनि। पीपुल्स पार्टी हुकूमत जी तनक़ीद इहा हुई त इहे जेके बैंक बारोइंग थिए पई, नवां नोट छपिजनि पिया, उन करे इन्फ्लेशन वधे थी। त हीउ जेको सॼो इशू आहे, लोड शेडिंग ख़तमु कोन थी, डॉलर जो रेट वधी वियो, इन्फ्लेशन वधी, त इनखे कीअं तव्हां चओ था त मुस्बत रुख में असांखे नज़र मां मुस्बत मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां सम्झो, सही रुख में मूं चयो त हिननि इनिशिएटिव वरिता आहिनि। ॾिसो, कदम खणण बि त वॾी ॻाल्हि हूंदी आहे न। कदम मूं तव्हांखे मिसाल ॾिनो PIA जो, PIA सुधारे लाइ, या PIA खे बेल आउट पैकेज ॾियण लाइ, या PIA खे प्राइवेटाइजेशन जे पासे वधण लाइ, स्टील मिल लाइ हिननि सुधारे लाइ। इन ते वरी अचूं था त जेके हीअ सुधारा पिया कनि, गौर खां इहो साॻियो सवाल उहो करणु चाहियां। गौर ओवरऑल पाण हीअ बि गवर्नमेंट ॾिठी, हिन खां अॻु में शौकत अज़ीज़ जी गवर्नमेंट पहिरीं फाइनेंस मिनिस्टर हो, पोइ वज़ीर आज़म थियो, उहे जीअं अंगनि जी हेराफेरी कंदो, उहा त प्रूव्ड ॻाल्हियूं आहिनि। हिन हुकूमत 500 अरब रुपया ॾिना त लोड शेडिंग ख़तमु कंदासीं, ॾिना कंहिंखे मियां मंशा ग्रुप खे, जेको सॼी इलेक्शन कैंपेन जी हलाई मियां नवाज़ शरीफ़ जी, ऐं हाणे बि पावर सेक्टर एतिरा आई आहिनि त सॼो मियां मंशा जे हवाले कयो वियो आहे त उते जेके बि तब्दीलियूं आणियूं आहिनि, जेके कमु करणा आहिनि, उहे उनखे करणा आहिनि। त उन सां का तब्दीली त असांखे नज़र नथी अचे। हुकुमरान उहे माण्हू जिन हिननि जी सॼी इलेक्शन कैंपेन हलाई, उन्हनि खे रुॻो ख़ुशि करण लाइ उन्हनि पैसा न आहिनि, आवाम जूं मुश्किलातूं दूरि करण लाइ त उन्हनि क़दम कोन्हे खयो। अच्छा, वॾी महिरबानी तव्हांजी। जेतोणीक इन में त को शक ई न आहे जो मौजूदा हुकूमत खे मसइलनि जा हिकु अंबार आहिनि। इहा पीपल्स पार्टी गवर्नमेंट बि इहा महसूसु करे थी। इवन आसिफ अली ज़रदारी साहिबु जॾहिं रुख़सत पे थियो त उन चयो त असां मसइला हल न करे सघिया आहियूं, पर असां उन्हनि जी शुरूआति कई आहे। 5 सालनि में जेकॾहिं उन्हनि एॾनि मसइलनि जी सिर्फ़ु शुरूआति करे सघिया आहिनि त नवाज़ लीग खे यकीनन इहे सिर्फ़ु 100 ॾींहं बचिया आहिनि। पर नवाज़ लीग जेको 100 ॾींहंनि जो ऐलान ऐं दावा करे चुकी हुई, तनक़ीद सिर्फ़ु हिन वक़्तु इहा थी रही आहे ऐं सभु माण्हू महसूसु करे रहिया आहिनि, जेतोणीकि एॾनि मसइलनि जे बावजूदि 100 ॾींहं न हुजण जे बराबरि तमामु थोरा ॾींहं आहिनि, उन्हनि में सभु मसइला हल न थींदा। पर नवाज़ लीग खां ग़लती इहा थी वई, तमामु हू दावा करे वेठा, हिकु रोड मैप ॾेई वेठा त 100 ॾींहंनि अंदरि असांजी जेके मसइलनि जे हल लाइ हिकिड़ी शकिल तव्हांजे साम्हूं अची वेंदी। हाणे तव्हां इहे सभु मसइला ॿुधाए चुको आहे। नवाज़ लीग गवर्नमेंट उहे ई ग़लतियूं करे पई जेके पीपल्स पार्टी गवर्नमेंट करे वई, पर थोरो डिफरेंस ऐं शकिल ऐं शबीह थोरी मुख़्तलिफ़ आहे। फेवरेटिज़म वारी ॻाल्हि तव्हां मंशायात खे या मेगा प्रोजेक्ट्स जो जेको पॉलिसी नवाज़ लीग गुज़िरियल हुकूमत में जेका हुई ऐं हाणे बि कंटिन्यू करे पई, इन सां आम माण्हूअ खे जा मसइला हल न थी सघंदा। बिजली वारी तव्हां ॻाल्हि कई, एॾा पैसा मिलण जे बावजूदि बिजली जो मसइलो हल थियो। अवाम खां जेकॾहिं सवाल कजे थो त अवाम चवे थो त माज़ी जी हुकूमत इन खां बहितर हुई। जीअं मुशर्रफ जी हुकूमत लाइ चयो वेंदो त उहा माज़ी बहितर हुई, यकीनन। हाणे बि इहो चयो वञे थो त जेके मसइला नवाज़ लीग पीपल्स पार्टी छॾे वई उहे ई कंटिन्यू करे पई, का बहितरी अवाम का बहितरी महसूसु न करे सघियो आहे। बाक़ी हिकु ॻाल्हि पीपल्स पार्टी ऐं हुकूमत ऐं नवाज़ लीग हुकूमत में एतिरो फ़र्क़ु आहे त थोरो गवर्नेंस ते ही ध्यानु ॾियण जी कोशिशि कनि पिया, पोइ उन में फेवरेटिज़म में अची वेंदा या ट्रैप थी वेंदा या उहे शयूं उहे संभाले न सघंदा। इहो सुवाल अॻिते हली 5 साल हुन जा जॾहिं मुकमल थींदा त इन क्वेश्चन खे ॾिसी सघिजे थो त इहे मसइला हल करण जी पोज़ीशन में आहिनि या न आहिनि। पर नवाज़ लीग गवर्नमेंट खे तमामु घणो नुक़सानु जेको रसी रहियो आहे, उहो सॼो ध्यानु मेगा प्रोजेक्ट्स ते आहे उन्हनि जो। छो त मेगा प्रोजेक्ट्स में टाइम लॻंदो ऐं मथे सिते जा हूंदा आहिनि।
आम जेको माण्हू आहे, महांगाई जी शरह जे जो तव्हां इज़ाफ़े जी ॻाल्हि कई, प्राइस ते कंट्रोल न थियो आहे। आम जेके गुड्स आहिनि, जेके आम माण्हू वाइपे जी जेके शयूं आहिनि, उनजी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो थी रहे, उन में कमी नथी रहे। बाक़ी मेजा प्रोजेक्ट्स माण्हू त कोन खाईंदा, माण्हुनि खे अटो दाल ऐं रोटी जेकॾहिं सस्ती न मिलंदी या बिजली न मिली सघंदी, या जेको डोमेस्टिक इंडस्ट्री आहे, ख़ासि तौर पंजाब में बि तनक़ीद जो निशानो नवाज़ लीग गवर्नमेंट थी रही आहे, सिंध में त यकीनन हिकिड़ो क्वेश्चन हुयो ऐं हिन वक़्तु बि आहे, पर पंजाब जूं जेके एक्सपेक्टेशन हो ख़ासि तौर ते लोड शेडिंग जे ख़ात्मे जे हवाले सां, उहो क्वेश्चन आहे। डोमेस्टिक उते जेका इंडस्ट्री आहे उहा स्टिल तबाह आहे ऐं हू इन्हनि 100 ॾींहंनि में कोई संभली न सघिया आहिनि। लोड शेडिंग जी कमी जी दावा करे थी जेतोणीकि मौजूदा हुकूमत, पर मां सम्झां थो त उहा गैर महसूस तरीक़े सां लोड शेडिंग जेकॾहिं कमी थी आहे त गैर महसूस तरीक़े से थी आहे, उहा महसूस अञा कोन पई थिए, ख़ासि तौर ते अवाम वटि या जेके नंढी इंडस्ट्री आहे जंहिं वटि, या जंहिंखे जेका इंडस्ट्री आहे इकानमी खे असांजो बूस्ट थी सघे। सो खोड़ सारा मसइला आहिनि, 100 ॾींहंनि में का नवाज़ लीग गवर्नमेंट कारकर्दगी ॾेखारे न सघी आहे। सही सुहेल, वरी ॻाल्हि साॻी आहे त मुस्लिम लीग नून खे त इहो नथो इल्ज़ाम ॾेई सघिजे त हीअ सभु हुकूमत जेके मसइला आहिनि, मुश्किलातूं आहिनि, उहे हिननि जा पैदा कयल आहिनि, ज़ाहिर विरसे में हिननि खे मिलिया आहिनि। पर जेका गौर ॻाल्हि कई त इलेक्शन कैंपेन दौरान उहे असां वॾा नारा ॿुधा, उस रिज़्क़ से मौत अची, जिससे परवाज़ में आती हो कोताही, पाई में फट किस्तो खणी विया, वरी कर्ज़ वरिता आहिनि, ऐं प्लस डोमेस्टिक बि कर्ज़ हलनि पिया। महांगाई जेको आवाम खे पीड़ियो आहे, आम माण्हू तव्हां वञो था सिंध में वञो था, बलूचिस्तान में वञो था, पंजाब मां थी आया आहियो, KP में बि तव्हां अचो वञो था, आम माण्हू जी जेका ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी वधीक मुश्किल नाहे थी वई। मता मां त इहो चवंदुमि त आम माण्हू जी ज़िंदगी आहे ई कोन वीचारे जी, हू ज़िंदगी खां हेठि लही आयो आहे। हू त सम्झो त जीअनि पिया मौत जे इंतज़ार में, रोज़ानो जी उन्हनि जी लाइफ ॾिसो, उन्हनि जे ॿारनि जी तालीम ॾिसो, सिहत ॾिसो, उन वटि हेल्थ जा मसइला ॾिठो, खाइण लाइ कुझु कोन्हे। पाण ॻाल्हायोसीं पिए महांगाई ते चढ़ी वई आहे, बिजली या लग्ज़रीज़ या टेलीविज़न या मोबाइल फ़ोन या केबल्स वग़ैरह, उहे अञा पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि। ज़िंदगी गुज़ारण जो जेको आहे सो हू वरी हिकिड़ी जदोजहद में आहे। इहो मसइलो बिल्कुलु हिन हुकूमत सां न, हिन रियासत सां आहे। जेका बि हुकूमत अचे थी उहा अवाम जी लाइफ खे रिलीफ ॾेई कोन सघी आहे। जीअं थिए पियो त तव्हां खां पोइ हुकूमत भली, तव्हां खां पोइ हुई, केर बि ईंदा वेंदा कंपेरेटिवली, छो जो हू कंपेयर कंदा पोइ खे, पोइ में 10 रुपए मानी हुई, हाणे 15 थी आहे, माण्हू इहो ई चवंदा त पोइ भली हुई। रियासती पॉलिसियूं जेके ठहियूं हुन शुरू खां, पोइ उन्हनि ते गवर्नमेंट्स, पोइ उन्हनि गवर्नमेंट्स में के करप्ट गवर्नमेंट, के घणियूं करप्ट, के घटि करप्ट, उन्हनि जेको आहे सो मुआशी पॉलिसियुनि हिन मुल्क खे हिन लिहाज़ खां पहुचायो आहे जो अवाम वीचारो बिलो दी पुअर्टी लाइन जेको आहे सो हेठि गुज़ारे पियो, ऐं उन्हनि जी ज़िंदगी वॾी तकलीफ़ में गुज़री रही आहे। मां हिन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। न हाणे ॾिसो न, पीपल्स पार्टी जे दौर में मसइला ॾिसा गया, महांगाई हुई, सभु कुझु हो, पर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हो, बैतुल माल हो, उन सां गॾु जेके ज़री प्रोडक्ट्स आहिनि असांजूं, उन्हनि जा इमदादी अघ उन्हनि वधाया, जंहिं करे असांजो आबादगार तबिको, हारी जेके आहिनि उहे कुझु ख़ुशहाल थिया, हुते ख़ुशहाली आई, ज़री मैशियत जेका असांजी आहे उहा वधीक मज़बूत थी। त पर ऐं उन सां गॾोगॾु बिजली, गैस, ॿिया हिन ते लोड सब्सिडी हुई, 200 यूनिट वारा, ॿिया उन्हनि सार्फियुनि खे, यूथ स्कॉलरशिप, उहे त हाणे प्रोग्राम हिननि पर अनाउंस कया आहिनि, अञा शुरू न आहिनि थिया। त ओवरऑल जेको इहो ग़रीब तबिको जंहिंजी पाण ॻाल्हि करियूं था, उन लाइ कुझु न कुझु ज़रूरु हो। पर हिन हुकूमत में हिकिड़े पासे ही सभु क़दम आहिनि, टैक्सिस वधाए छॾिया, GST तव्हां 1% इज़ाफ़ो करे छॾियो, जंहिंसां ज़ाहिर आहे हर शइ जो अघु वधियो आहे। त उहे क़दम त तव्हां खणो पिया, आवाम खे रिलीफ ॾियण लाइ तव्हां वटि कुझु कोन्हे। मां बिल्कुलु जेके कंहिं बि हुकूमत जा साराह जोगा क़दम आहिनि जंहिंमें आवाम खे रिलीफ मिले थो, उनजी साराह कबी। ऐं हिन हुकूमत जेकॾहिं न खयां आहिनि त असीं इहो ई चाहींदासीं त हिननि खे अवाम जे पासे सोचणु खपे, अवामी अखि सां सोचणु खपे त अवाम इस्लामाबाद में नथो रहे, अवाम कराची में नथो रहे, अवाम भागनाड़ी में रहे थो, अवाम जेको आहे अली वाण में रहे थो, अवाम कंदरनि में रहे थो, अवाम मिठी में रहे थो। उन्हनि जी लाइफ ॾिसो, जेका अक्सरियत हिन मुल्क जी आहे, उहे ॿाराड़ी जे इलाइक़नि में रहनि था। उन्हनि जी ज़िंदगी किथे आहे, उन्हनि जी सिहत किथे आहे, उनजो पाणी पीअण जो आहे न आहे, उन्हनि जा ॿारनि खे तालीम आहे न आहे, उन वटि जेको आहे खाइण लाइ कुझु आहे, रोज़गार जा मौक़ा आहिनि या न आहिनि।
उन्हनि ते सोचणु खपे। इन सां बिल्कुलु मां मुतफ़िक़ आहियां ऐं हिन 100 ॾींहंनि में जेकॾहिं हिन हुकूमत इन पासे न सोचियो आहे त उनखे असां इहो ई अपील कंदासीं त इन पासे सोचे ऐं आवाम खे रिलीफ ॾियण लाइ के पॉलिसीज़ ॾे। बाक़ी ॿ टे शयूं छो जो हींअर ओवरऑल थियो मुआशी हालतुनि ते बि ॻाल्हायूं था, हिन मुल्क जा ॿिया सियासी मामला बि आहिनि या लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, उन लाइ बि चवंदासीं त लॉ एंड ऑर्डर ते बि हिन इनिशिएटिव वठनि पर अञा उन ते दहशतगर्दी ते पाण अलॻि ॻाल्हायूं था। टाइम था ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। गौर जेका ॻाल्हि ज़ाहिर महांगाई सां रिलेटेड आहे, सोहेल बि सवेर ॻाल्हि कई PIA में सुधार आहे, रेलवे में सुधार आहे। असां वटि इहो तासुर त सॼे मुल्क में आहे त पीपुल्स पार्टी ईंदी आहे, रोज़गार ॾींदी आहे। नून लीग ईंदी आहे त माण्हुनि खे बेरोज़गार कंदी आहे, जेके रोज़गार सां लॻल माण्हू हूंदा आहिनि। PIA जी निजकारी जो ऐलान थी चुको आहे। स्टील मिल्स जी निजकारी ॾांहुं हुकूमत वधे पई। जेके पीपुल्स पार्टी जे दौर में माण्हू जेके नून लीग 97 खां 99 वारे दौर में कढिया, उहे बहाल थिया। उन्हनि खे कढण जा सांभा पिया थियनि। जेके माण्हू हुया डेली वेजिस ते, कॉन्ट्रेक्ट ते, उन्हनि खे पीपुल्स पार्टी मुस्तक़िल कयो। उन्हनि खे बि कढण जूं ॻाल्हियूं पियूं थियनि। ओवरऑल ॾिठो वियो वञे त आवाम खे रोज़गार मिले, आवाम लाइ के स्कीमूं अचनि। जीअं पाण शुरू में बि ॻाल्हि कई सब्सिडीज़ जी, पघारुनि जी, उहे त आहिनि ई कोन। ॿीणूं लखनि जी तइदाद में माण्हू बेरोज़गार करण लाइ मुख़्तलिफ़ रिथाऊं शुरू कयूं पियूं वञनि। मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि, मुख़्तलिफ़ फ़ैसिला आहिनि। त पीपुल्स पार्टी जे दौर में माण्हुनि खे रोज़गार त मिलियो, कीअं मिलियो, सिफ़ारिश हुई, रिश्वत हुई, छा बि हुई। हीअ हुकूमत जेकॾहिं उन्हनि माण्हू खे कढणु वञे पई त इहे लखे जेके ख़ानदान आहिनि उन्हनि जी ज़िंदगी ते कहिड़ा असर पवंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे पॉलिसियूं आख़िर केसिताईं असांजे मुल्क में जारी रहंदियूं त हिकिड़ी हुकूमत माण्हू भर्ती करे, ॿी हुकूमत अचे कढी छॾे। अथा साहब हिकिड़ो शहर आहे त जीउ जलियो आहे जहान रहे छॾ। सो कहिड़ी बि हुकूमत हुजे इहा पॉलिसी बिल्कुलु न हुअणु घुरिजे त गुज़िरियल हुकूमत जी जेकॾहिं पॉलिसी पसंदि न आहे या वरी उहा का फेवर वठी वई आहे आवाम में, को मक़बूल डिसीशन ॾेई वई आहे, या उनजे पुठियां हुननि ॾाढो का लॉजिक बि हुजे त भई बर्डन आहे, तमामु घणो भार आहे, एतिरो को बि इदारो बर्दाश्त नथो करे या ज़रूरत खां वधीक मुलाज़िम उन में भर्ती थी विया आहिनि, त ज़ाहिर आहे गवर्नमेंट आहे, गवर्नमेंट जूं मुख़्तलिफ़ पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि। ऐं जीअं रेलवे खे सब्सिडी ॾियनि पिया, ॿियनि खे ॾियनि पिया, त ईअं स्टील मिल खे बूस्ट ॾेई सघिजे थो वक़्ती तौर सब्सिडी ॾेई, या उन में रिफॉर्म्स आणनि, उन में प्रोडक्शन वधाइनि ऐं उनजी कारकर्दगी खे बहितर बणाइनि। उनखे मुनाफ़े बख़्श जॾहिं बणायो वेंदो कंहिं बि इदारे खे त यकीननि उहे जेके मुलाज़िम आहिनि जिन खे रोज़गार मिलियो आहे अला अला करे, केॾी जिदोजहद खां पोइ उन्हनि खे रोज़गार मिलियो आहे, यकीननि उन्हनि खे बचाए सघिजे थो। पर उन्हनि खे बग़ैर सोचण जे त इदारनि खे बंधक सां उन्हनि खे प्राइवेटाइज़ कजे त इहो मुंहिंजे ख़्याल में हिकु आवाम दोस्त फ़ैसिलो न थींदो। पर नवाज़ लीग गवर्नमेंट जी इहो वतीरो रहियो आहे। नवाज़ लीग गवर्नमेंट जॾहिं बि ईंदी आहे त इहो इंतिहाई हिकिड़ो ॿरंदड़ इशू ऐं अहम इशू मुलाज़िमनि खे फ़ारिग़ करण वारो, त इहा रिवायत रही आहे। पर उहा जेतोणीकि नवाज़ लीग जी इहा दावा आहे त उहा पार्टी न आहे रही, हाणे जमहूरी अंदाज़ में अची वई आहे ऐं उन पार्टी तमामु सिखियो बि आहे, त इहे बुनियादी जेके मसइला आहिनि इन तरफ़ बि नवाज़ लीग खे ध्यानु ॾियणु घुरिजे त गुज़िरियल हुकूमत जी जेका घटि में घटि इन ते त जेके मुलाज़िम भर्ती थिया उन्हनि खे बेरोज़गार न कयो वञे। उन्हनि खे बेरोज़गार करणु कोई वाहिद हल कान्हे, खोड़ सारा हल थी सघनि था। उन्हनि खे तव्हां बेरोज़गार करे छॾींदो त यकीननि पोइ इंतिशार थींदो। हूअं चयो वञे थो त बाबा तालिबान सां ॻाल्हियूं इन करे कयूं था त जेकॾहिं वेड़ वारो अंदाज़ कंदासूं त पोइ इंतिशार फैलिबो, असांजो मुल्क इन जे मुतामिल कोन्हे त इंतिशार थिए माण्हू। हाणे यकीननि एॾे वॾे तइदाद में जॾहिं तव्हां स्टील मिल में माण्हू बेरोज़गार कंदो, PI में बेरोज़गार कंदो, इहे माण्हू जॾहिं रस्तनि ते ईंदा त पोइ छा सूरत हाल थींदी। सभु पहलू ॾिसणु घुरिजनि न। त ऐं इन में वरी नियतनि जो बि आहे। कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त बाबा इहो नियतुनि जो फ़तूर आहे, छो त गुज़िरियल हुकूमत जी भर्ती आहे, माण्हुनि खे रोज़गार मिलियो आहे ऐं उनजी पॉपुलरिटी या वोट जे हवाले सां उन्हनि खे डैमेज करण जे लाइ इहो तरीक़ो अख़्तियार करणु घुरिजे। जॾहिं सियासी पार्टियुनि में मैच्योरिटी जी ॻाल्हि थिए पई त मुंहिंजे ख़्याल में इन तरफ़ बि ध्यानु ॾिनो वञे। ऐं जेके बि असांजा साञावंदा आहिनि ऐं जेके बि असांजा लिखारी आहिनि या पॉलिटिकल पार्टीज़ जेके बि हाणे
पंहिंजो चङाईअ तरफ़ वञण जूं ॻाल्हियूं कनि पियूं, रिफॉर्म्स नयूं नयूं पार्टियूं नयूं नयूं ॻाल्हियूं कनि पियूं, त इहो अहम नुक़्तो आहे मुंहिंजे ख़्याल में। इनखे घटि डिस्कस कयो वियो आहे त इहो तव्हांजो निजगारी जो कंदो। इवन PIA जी निजगारी जी जेका ॻाल्हि थी वई आहे त इहो सोचणु घुरिजे त इन जो मुलाज़िमनि जो ऐं रोज़गार जे हवाले सां केतिरो इफेक्ट। सही। सोहेल, गुज़िरियल दौर में असां ॾिठो मुस्लिम लीग नून जी हुकूमत MCB जी निजकारी कई। अॼु MCB किथे बीठी आहे उहा पाण खे सभिनि खे ख़बर आहे। उनजी सर्विस जो मयार बहितर थियण जे बदिरां ॾींहुं ॾींहुं पोइते पियो थिए। ॻाल्हि था करियूं स्टील मिल्स जी। PIA जा 24% शेयर विकिरो कंदा ऐं कुझु हुकूमत वटि रहंदा, इंतज़ामी कंट्रोल ॿियनि खे ॾींदा, ऐं उन सां केतिरो फ़र्क़ु थो पए उहो ख़बर पवंदी। पर उन में वरी बि इहो ख़दशो ॾेखारे पियो वञे त वॾे तइदाद में मुलाज़िम बरतरफ़ थींदा हुतां। पाकिस्तान स्टील मिल्स जो जेको प्लान पेश कयो वियो ECC में, उन में इहो आहे त 30 अरब रुपया जेकॾहिं हिकु ई वक़्तु, हूअं त हुकूमत कॾहिं 2 अरब रुपयनि जो, कॾहिं 3 अरब रुपयनि जो, कॾहिं 5 अरब रुपयनि जो एंटीबायोटिक को इंजेक्शन ॾेई छॾियो, वरी मिल हलणु शुरू थी। पर चवनि था जेकॾहिं 30 अरब रुपया ॾिना वञनि त स्टील मिल्स ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीहंदी, वरी नफ़ो ॾींदड़ इदारो बणिजी सघे थी। तव्हां 500 अरब रुपया गर्दिशी कर्ज़ लाइण लाइ पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियो था। स्टील मिल्स जेका शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो हिकिड़ो तोहफ़ो आहे पाकिस्तान लाइ, सिंध में आहे, राजधानी असांजी आहे, उन में आहे। CCI खां जे अप्रूवल खां सवाइ उन जे बारे में तव्हां को फ़ैसिलो बि नथा करे सघो। त उहे आख़िर 30 अरब रुपया विझी मुल्क जो एॾो वॾो कारखानो आहे, उनखे तव्हां हलायो छो नथा? इन ते छो था सोचियो त उनखे बि प्राइवेटाइज़ करे छॾियूं? मां इन मामले में तव्हां सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। प्राइवेटाइज़ थियनि पर मेरिट ते, बिल्कुलु मेरिट ते। छाकाणि जो उनजी कारकर्दगी, जीअं तव्हां MCB जो मिसाल ॾिनो, कारकर्दगी बहितर थी वञे। छो जो करप्शन असां वटि एतिरी अची वई आहे जो ख़ासि करे गवर्नमेंट सेक्टर में ताईं बसि आयो न आहे ऐं पैसो वियो न आहे, ख़बर ई कोन थी पवे। जेको आहे प्रोजेक्ट कागज़ ते मथे आहिनि ई कोन। जे मेरिट नथी करे ही गवर्नमेंट बि। ऐं हींअर बि जीअं चाइना मां मियां साहिबु चाइना वियो हो, 25 प्रोजेक्ट खणी आयो, 25 पंजाब जा। बिल्कुलु न KPK जो प्रोजेक्ट, न बलोचिस्तान जो को प्रोजेक्ट, न सिंध जो। सो जी रेलवे जा जेका ताज़ो प्रोजेक्ट सभु पंजाब सभु उहे खणी आया। जेकॾहिं ईअं त पोइ ईअं लॉन्ग टर्म या साल सवा में वरी इशूज़ थींदा, वरी सूबनि मां एतिजाज उथंदा, ईअं गवर्नमेंट जी कोन थींदो ईअं मामिलो, ईअं न हली सघंदो। प्राइवेटाइज़ कजे सची नियत सां, इदारे खे ठाहिण जी नियत सां, उन में मेरिट जो ख़्यालु रखियो वञे। ऐं जीअं रोज़गार आहे, रोज़गार जे हवाले सां हेठियों मुलाज़िम जेको आहे उनखे टच न कयो। उहो मज़दूर माण्हू आहे, उनजी पघार, उनजो घर थो हले। उहो मथियों ऑफिसर जेको तमामु माना लखनि में पघारूं खणे थो, जेको मेरिट जी बुनियाद ते आयो कोन्हे। छाकाणि जो वॾियूं नौकिरियूं या त कम्पिटेटिव एग्ज़ाम्स में अचनि, पास करे अचनि, ठीकु आहे। बाक़ी वॾी सणबी पोस्टिंग, सणबी नौकिरी कंहिं MLA जे पुट खे हूंदी, कंहिं भाइटे खे हूंदी, कंहिं वॾेरे जे हुनखे हूंदी, कंहिं वज़ीर जे पुट खे हूंदी। उन्हनि जी छांटी कयो न त ख़बर पवे त बाबा हीअ सफ़ाई पई थिए। बाक़ी क्लार्क आहे, मास्टर आहे, टीचर आहे, लोडर आहे, वीचारो, उन्हनि खे उहो ज़ुल्म थींदो। उहो सियासत बि न आहे ऐं उहो इहो न आहे। उहो उनखां रोज़गार जो खसणु थींदो ऐं उनखे असीं। अच्छा, जेकॾहिं वरी पाण दहशतगर्दी जे हवाले सां सोहेल ॻाल्हायूं, जेका अॻु में ॻाल्हि ॿोल पाण कई पिए, दहशतगर्दी आहे, बदअमनी आहे, त दहशतगर्दी जे हवाले सां हीअ हुकूमत आई 100 ॾींहंनि में तव्हां ॾिठो जेके कोपे मां मारिया विया, पाक फ़ौज जा ऑफिसर जा चिलास वारे पासे उन्हनि जी शहादत थी। कल्ह टियों ॾींहुं अपर दीर वारो वाक़ियो थियो आहे, कोइटा जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे। त ओवरऑल दहशतगर्दी जे हवाले सां हालांकि हुकूमत APC कई ॻाल्हियुनि जो ऐलान बि कयो, पर तालिबान सां ॻाल्हियूं, पहिरीं ॻाल्हि इहा त सदर ज़रदारी जे दौर में जेतिरा भेरा अमन मुआहिदा थिया, ॻाल्हियूं थियूं, उहे असां ॾिठा नाकाम थिया। हुकूमत हिकिड़ा मुआहिदा कंदी, वरी तालिबान नवां शर्त खणी ईंदी, वरी उहे मुआहिदा हलिया वेंदा। तालिबान जो बुनियादी जेको नुक़्तो आहे जंहिं ते असांखे नथो लॻे त को तालिबान राज़ी थींदा, उहो आहे त मुल्क में शरीयत जो निज़ाम। हुकूमत ॻाल्हाईंदी कहिड़ियुनि बुनियादनि ते ॻाल्हाईंदी? छा तालिबान पंहिंजे हिन बुनियादी जेको हुननि जी मुतालबा उन तां खणी वञण लाइ तयारु थी विया आहिनि, हथियार फिटा कंदा? ॻाल्हियूं आख़िर कहिड़नि शर्तनि ते थींदियूं, उहो अञा ताईं वाज़े कोन्हे थियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इन्हनि सां जेको बि हिते मुल्क में 10-12 सालनि दौरान जेको पंहिंजनि ई माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेके कार्रवायूं कयूं आहिनि, त छा उन्हनि सां ॻाल्हियूं करणु खपनि? अता मूंखे नंढड़ी जेका मुंहिंजी सोच आहे, मूंखे इहो ठाह थींदो नज़र कोन पियो अचे। उनजा सबब आहिनि, ॿई धुरियूं एक्सट्रीम ते आहिनि। ज़ाहिर आहे हीअ रियासत आहे, चए थी त असीं आइन जे मूजिबि हलंदासीं। जेके आइन में ॻाल्हियूं आहिनि उहे वरी हुननि खे क़ाबिल क़बूल न आहिनि।
उन्हनि जेको फाटा मां ॿाहिरि निकिरी वञो ऐं ही आर्मी चीफ साहब जो बयानु बि आयो आहे त जेकॾहिं फाटा मां ॿाहिरि अचिजे थो या वज़ीरस्तान ख़ाली थो कजे त माना उन्हनि खे असां रियासत ॾेई छॾींदी ऐं हो इन नुक़्तनि खां हेठि लहण लाइ तयारु कोन्हनि। सो ॻाल्हियूं कंहिं वॾे ठाह वारे नुक़्ते ते पुॼंदियूं मूंखे नज़र कोन थियूं अचनि। हाणे इहो ॾिसजे त इहो पोइ छो ईअं कयो वियो आहे। मां सम्झां थो त हुकूमत या रियासत जा उहे इदारा जेके फ़ैसिला कंदा आहिनि इन नतीजे ते पहुता आहिनि त इन मामलनि खे हाणे कंहिं हिकिड़े पासे कजे, पोइ हीअं कजे या हूअं कजे। पोइ इख़लाक़ी तौर ते हुननि हिकिड़ी जीअं APC बि थी, सभिनी माण्हुनि अवाम बि ॿुधो बाबा असीं ठहण लाइ तयारु आहियूं, तव्हां सां अचो वियो ॻाल्हायो। इख़लाक़ी तौर ते हुकूमत जो हथु इन मामले में मथे आहे त बाबा असीं तव्हांजा माण्हू बि छॾियूं था, मुला बराद ऐं ॿिया जेके ऐं अचो ॻाल्हियूं बि कयो ऐं तव्हां सां रिलीफ बि थींदो, ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं ॻाल्हियूं कयो। ऐं इन मामले में हुकूमत जो जॾहिं हथु मथे थी वियो आहे ऐं होॾो मूंखे नथो नज़र अचे त हू हिननि जी आइन जे मूजिबि या हिननि जी शर्तुनि मूजिबि अची ॻाल्हियूं कंदा, इहो मामिलो ठहंदो कोन। पोइ नतीजो ज़ाहिर आहे त पोइ वरी ऑपरेशन ॾे वेंदो। ऐं मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जी का मुस्तक़बिल में मूंखे नज़र पियो अचे त जीअं सवात में थियो, जीअं माराकन में थियो, ईअं ई ॻाल्हियुनि जी आछ करे सूफ़ी मोहम्मद हूंदो, ईअं ई ॻाल्हियूं जॾहिं नाकाम थियूं त पोइ अवामी जवाब बि पैदा थी वियो, अवाम जा मुतालबा बि अची विया। मां सम्झां थो ॻाल्हियूं ऑपरेशन ॾे वेंदियूं। गौर इहो ऑपरेशन जीअं सोहेल चए थो त वरी हिन जो मंतकी जेको अंजाम आहे उहो ऑपरेशन ई आहे, पर जेको तालिबान सां ॻाल्हियुनि जे हवाले सां हुकूमत हिकिड़ो टाइम जहिड़ो ॾे पई, जिन खे इन दौरान ज़ाहिर आहे हुकूमत को वॾो ऑपरेशन कोन कंदी, ॻाल्हियुनि में उनखे मसरूफ़ रखंदी। इहो इन में तालिबान खे वरी रीऑर्गनाइज़ पंहिंजो पाण खे करणु, वधीक ताक़तवर थियणु, वधीक पंहिंजूं सरबंदियूं मज़बूत करण जो मौक़ो न पियो ॾिनो वञे हुकूमत पारां। अथा साहब ॾाढो कॉम्प्लिकेटेड मसइलो आहे। जेतोणीकि APC बि थी ऐं नज़र ईअं पियो अचे त सभु घटि में घटि रियासती ऐं हुकूमती सतह ते सभु इदारा मुतफ़िक़ आहिनि, पर इन APC खां पोइ हालांकि APC जी डिक्लेरेशन खे तालिबान पारां वेलकम बि कयो वियो त इहो सुठो सवण आहे त हीअ ॻाल्हियूं करणु चाहिनि था। उनखां पोइ बि जेको एग्रेशन थियो आहे, जेके वाक़िया थिया आहिनि, इहो न सम्झ में अचण जहिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तालिबान वेलकम करे आख़िर कहिड़ी क़ुवत हुई जेको ईअं थी वियो हलियो। तालिबान वेलकम कयो, हिते हुकूमती इदारा, हुकूमत ऐं सभु सियासी पार्टीज़ बि जॾहिं डिक्लेरेशन जारी कनि थियूं त उहे ॻाल्हियूं थियणु घुरिजनि ऐं हू बि वेलकम कनि था, त पोइ आख़िर कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि इनखे इन सॼे मामले खे सबोताज़ करणु चाहिनि थियूं। ऐं मूंखे लॻे ईअं थो त बज़ाहिर इतफ़ाक़ नज़र अचे थो, पर ई मुकमल अञा इतफ़ाक़ थियो न आहे, छो त तालिबान जा बि इलाही ग्रुप्स आहिनि ऐं तहरीक तालिबान सिर्फ़ु कोन्हे ऐं खोड़ सारा ग्रुप्स आहिनि। उन्हनि में उन्हनि सां ॻाल्हाइण जो बि मसइलो आहे त हू चवंदा त सिर्फ़ु तहरीक तालिबान छो, असां बि 76 ग्रुप आहिनि न तालिबान जा, मुख़्तलिफ़ जेके रिपोर्ट आहिनि, असां नंढा नंढा ग्रुप बि आहिनि जंहिं ते वरी तहरीक तालिबान जो बि हथु न हूंदो, वरी उन्हनि ग्रुपनि जी वरी जेके नाराज़गी मजमूई तौर ते माफ़ कजो, मां तव्हांखे मजमूई तौर ते जीअं हाणे ही फ़ौजी ऑफिसर जेको आहे सो हींअर वाक़ियो थियो आहे हुते, जी हा जी हा, उन में त तहरीक तालिबान मञियो आहे, माना उहो त मजमूई थी वियो, छाकाणि अंडर द अम्ब्रेला सभु अची विया था हिकिड़े प्लेटफॉर्म ते, माना इहो पोइ सभिनी जो थियो। इवन APC खां अॻु जेको बज़ाहिर ईअं पियो त मौलाना समीउल हक़, मौलाना फज़लुर रहमान सां ॻाल्हियूं करे पिया, मौलाना फज़लुर रहमान बार बार अची मीडिया ते इहो बि ॻाल्हि करे पियो त भई राब्ता आहिनि, हुकूमत मैंडेट ॾिनो आहे, नवाज़ शरीफ़ साहिब सां मिलण खां पोइ बि मीडिया सां हुन सां टक कई, पर उनखां पोइ बि इहे ख़बरूं आयूं त मौलाना समीउल हक़ ऐं मौलाना फज़लुर रहमान जो बाज़ाब्ता कंहिंसां राब्तो न आहे। इन जी वरी ज़रियनि वटां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में स्टोरियूं आयूं, जॾहिं राब्तो कयो वियो तालिबान जे मुख़्तलिफ़ ग्रुप सां त उन्हनि चयो त इहो असां सां उहो ॻाल्हियूं कोन पियो करे, ऐं वरी हुकूमती सतह ते बि इहे ज़रियनि वटां ॻाल्हियूं आयूं त इहो हुकूमत उन्हनि खे मैंडेट ई न आहे ॾिनो। त इन मां इहो आहे त APC थियण जे बावजूदि बि अञा ताईं हिकिड़ी खिचड़ी आहे, अञा उहो मामिलो आहे जो घोल न थियो। बाक़ी इहो तय आहे, छो त अमेरिका नेक्स्ट ईयर ईंदड़ साल क्वेट पई करे अफ़गानिस्तान मां, ज़ाहिर आहे उन्हनि खे सेफ एग्ज़िट बि खपे। हाणे इन विच में सॼो इहो तय थियणो आहे त कहिड़े चङे मुड़ुस सां ॻाल्हाइणो आहे, कहिड़ा मामला इहे तय थियणा, पोइ अमेरिका वरी वधीक फोर्स कंदो त यकीनन इहा शइ तय थियणी आहे। पर ॾाढी गंभीर मसइलो आहे, इहो लिंगर ऑन थियणो आहे। सिर्फ़ु इहे हुकूमत जे हथ में ॻाल्हियूं बि न आहिनि, ॿिया इदारा बि इन में इनवॉल्व आहिनि, ॿियूं बि शयूं आहिनि जेके थियणियूं आहिनि। बहरहाल हिन में
टाई मज़ामत थींदी, टाइम लॻंदो, जंहिंसां ॻाल्हाईंदा, जंहिंसां न ॻाल्हाईंदा वरी उहे मज़ामत कंदा, इहे शयूं इलाही टाइम चलो टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं ॻाल्हायूं मुस्लिम लीग नून जो जेको मजमूई तौर ते रवैयो आहे सिंध ॾांहुं उन ते, त मुस्लिम लीग नून माज़ी में जेको कुझु सिंध जे हवाले सां डिसीजन कंदी रही आहे, हिन भेरे बि मुस्लिम लीग नून जो जेको रवैयो आहे उहो कीअं आहे, उन में बहितरी अचणु खपे या उहे रवैया बहितर आहिनि, उन ते ॻाल्हाईंदासीं। अचूं था नंढी साइड खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सुहेल हाणे ॻाल्हि कंदासीं मुस्लिम लीग नून जी। 100 ॾींहंनि में जेको मुस्लिम लीग नून जो रवैयो सिंध सां रहियो आहे, हाणे इहा त मुस्लिम लीग नून जी कारकर्दगी चइजे या उन जा रवैया सिंध जे माण्हुनि लाइ चइजनि, जो इलेक्शन्स में तव्हां ॾिठो सवाइ हकीम बलोच जे जेको बि मलीर मां वञी खटियो, बाक़ी सॼी सिंध में सिंध जे माण्हुनि मोट न ॾिनी। को हिकिड़ो माण्हू जेको असां कुझु तवको हुई त माण्हू खटंदा, वॾा वॾा नाला हुआ मुस्लिम लीग नून जा, पर उहे बि हाराए विया इन्हनि चूंडुनि में। धांधलियुनि जा इल्ज़ाम लॻनि पिया, पर मजबूरी तौर ते जेके हीअ इलेक्शन्स हुयूं इन हवाले सां एॾी वॾो इल्ज़ाम कोन्हे, छो त इलेक्शन कमीशन जेके इंतज़ाम कया, वोटर लिस्टूं, उनखां पोइ जेका ट्रिब्यूनल्स हाणे ठहिया आहिनि उनमें बि कुझु इशूज़ विया आहिनि। त जेकॾहिं मजबूरी तौर ते ॾिसिजे त सिंध जे माण्हुनि मुस्लिम लीग नून खे रद्द करे छॾियो चूंडुनि में। उनखां पोइ जेको मोट मिली उहा इहा त मुस्लिम लीग नून जा कराची सां जेके लाॻापियल अॻवान आहिनि उन्हनि खे त लिफ्ट आहे, सलीम ज़िया हुजे, निहाल हाशमी हुजे, कुझु न कुझु हकीम बलोच किथे इन आहे, पर सिंध सां तालुक़ु रखंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके नून लीग जा अॻवान आहिनि, साईं गोसरी शाह इस्तीफ़ा बि ॾेई छॾी, इस्माइल राऊ आहे, इमदाद चांडियो आहे, लियाकत जतोई आहे, मुमताज़ भुट्टो आहे, सभु नाराज़ आहिनि। त ओवरऑल छा लॻे ईअं कोन पियो त मुस्लिम लीग नून ॾिसे थी त वॾे सूबे में असांखे अक्सरियत आहे, क़ौमी असेंबली में जेकॾहिं रुॻो पंजाब मां खटे ईंदासीं तॾहिं मथां हुकूमत ठाहे वेंदासीं, इन करे उन्हनि सिंध खे हाणे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। असां हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त सिंध जे माण्हुनि, छाकाणि जो मुस्लिम लीग नून जा जेके बि उते बीठा MNS ते वॾा वॾा नाला 5-7 बीठा हुया, उन्हनि वोट सुठा खया, माण्हुनि हिननि खे वोट ॾिनी आहे। इहा ॻाल्हि सही आहे त हीअ उन्हनि खे वोट कोन पिया ॾियनि, हीअ गवर्नमेंट में आया आहिनि। जॾहिं त हीअ चूंडुनि खां पोइ मञी चुका आहिनि, शहबाज़ शरीफ़ साहिब जो बयानु हुयो त सिंध में हाराइण जो कारण हिकिड़ो इहो बि आहे जो असां उते तवजो कोन ॾिनी। इहा हक़ीक़त बि आहे न। मुस्लिम लीग जॾहिं पीपल पार्टी जी गवर्नमेंट हुई, नवाज़ शरीफ़ हुयो या शहबाज़ शरीफ़ जी पंजाब में, त हिननि तंज़ीमी हवाले सां सिंध खे किथे न टाइम ॾिनो न कुझु ॾिनो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं सिंध सॼो जो मामिलो आहे त तव्हां ॿियनि पोइ कराची जे माण्हुनि खे तव्हां छो था खणी अचो, उन्हनि खे तव्हां एडजस्ट था कयो। बाक़ी सिंध में न तव्हां गोसली शाह खे आणियो, न तव्हां इलाही सुमरे खे आणियो, न तव्हां मुमताज़ भुट्टे खे आणियो, न तव्हां राहू खे आणियो, न तव्हां मारवी मेमून खे आणियो, मतिलबु जी हा लियाकत जतोई खे आणियो। ही उहे माण्हू जेके कीअं बि कुझु बि आहे तव्हां सां बीठा आहिनि न, खटंदा बि आया आहिनि, हुकूमतुनि में बि रहिया आहिनि, तव्हां फेडरल गवर्नमेंट में आहियो, तव्हां एडजस्ट कयो न, सूबनि खे नुमाइंदगी ॾियो न माण्हुनि खे। उहे जिन माण्हुनि खे 60-60 हज़ार जंहिं माण्हू वोट खया आहिनि, उहे माण्हू उन्हनि खे वोट में छा ॾियनि। जेकॾहिं इते तव्हां अची को अहिड़ो रखो था रवैयो जंहिंसां सवालु उभिरे, छाकाणि जीअं तव्हां चयो त गोसली शाह इस्तीफ़ा ॾेई छॾी, त सवाल ई इहो उभिरे थो त बाबा पोइ हीअ त वरी साॻिया पोयां पेर आहिनि, त पोइ वरी तव्हां फ्यूचर में बि पोइ उमेद बि न रखो। पोइ भली जीअं चयो थो वञे त तव्हां पंजाब जी पार्टी आहियो, पोइ तव्हां पंजाब जी पार्टी थियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था पूरे, पर हिन रवाइनि मां लॻे नथो त हीअ पंहिंजो पाण खे अञा ताईं उहो ई सम्झनि था त पंजाब जी पार्टी ऐं पंजाब जे ई हुन ते मैंडेट ते तव्हां रवैये जी ॻाल्हि था कयो, मां त हिन जे प्रैक्टिकल थो कयां त प्रैक्टिकली ई साबित पिया कनि त हिन महिल ताईं जेको रिज़ल्ट आहे न, हिननि ॾिसो न कैबिनेट में तव्हां 2.5 वज़ीर सिंध जा खया आहिनि, उन में बि हिकिड़ो फंक्शनल जो आहे, हिकिड़ो जतोई साहिबु NPP जेको हिन में शामिलु थियो आहे, ॿियो हकीम बलोच तव्हां अधु वज़ीर करे खयो आहे मुमलिकती रेलवे जो। पर उहो जेको तव्हांजी पंहिंजी टीम आई जेके जेको मिनिस्टर आहे उहो ॿुधनि कोन था, त पोइ इहो मूं जीअं सवेर चयो त इहो घणो वक़्तु सूबा पंहिंजे उथंदा। तव्हां मिसाल फ़ैसिलनि जूं ॻाल्हियूं था कयो, CNG जो हिकिड़ो मां मिसाल ॾियां, KPK में हिकिड़ो ॾींहुं बंदि आहे, पंजाब में जेको आहे सो 2 या 3 ॾींहं बंदि आहे, हींअर सिंध में 4 ॾींहं, जॾहिं त 70 सैकड़ो गैस सिंध मां पई निकिरे। हाणे इन में इहो बि चई सघूं था, एतिरो ज़रूरु आहे त सिंध जी मालिकी जिन वटि आहे, सिंध जी गवर्नमेंट जिन वटि आहे,
उहे बि असांखे जेको आहे सो ईअं निंडुरको करे छॾियूं वेठा न त जे उहे एतिजाज कनि त बाबा गैस असीं पैदा कयूं 70-75% गैस सिंध जी हुजे सभ खां वधीक सीअन जी बंदि बि सिंध में हुजे त पोइ इहो कहिड़ो इंसाफ़ आहे सो इहो मूंखे ॿई ॻाल्हियूं थियूं लॻनि हिकिड़ो त इहो या त हिननि जो इहो पाण में कहिड़ो आहे त बाबा जीअं पोइ भेरे पंजाब खे असां तव्हां टच न कयो असां खाधोसीं हींअर सिंध खे तव्हां ई खाओ ऐं असीं टच कोन था कयूं हिकिड़ो या त का अहिड़ी अंडरस्टैंडिंग हुजे मितां हिकिड़ो अनुमान आहे या वरी ईअं आहे त बाबा छॾे ॾिजे ऐं पंजाब मां असीं घटूं था पिया असां वटि इहो सूबो आहे न अनुमान भले जेको तव्हांजो आहे हुजे पर इहो सिंध जा माण्हू छा सम्झनि सिंध खे ईअं लावारिस करे नून लीग छॾे ॾे त सिंध जे माण्हुनि खे हुनजो नोटिस न वठणु खपे साईं बिल्कुलु मां तव्हांखे चयो न सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि खे हुनजो बल्कि हिननि बि लावारिस करे छॾियो आहे जेके हुते गवर्नमेंट पिया कनि उन्हनि बि लावारिस करे छॾियो असांजो माण्हू माना ॿिटो पियो हुन में वञे न या त उहे वारसी कनि उहे सिंध जे माण्हुनि जा केस खणी अची उहो बीहनि मैदान ते बाबा ही इशूज़ आहिनि तव्हां ही गैस असांजी गैस असांखे नथा ॾियो उन्हनि बि लावारिस करे छॾियो पर गैस ते त पीपुल्स पार्टी गवर्नमेंट ई सभिनी खां वॾो एहतजाज कयो आहे हाणे तव्हां ॾिठो शायदि ख़ाकान अब्बासी जो जॾहिं हिकिड़ो स्टेटमेंट आयो त अपोज़िशन लीडर नेशनल असेंबली में बि ॻाल्हायो साईं कोशिश आहे सिंध हुकूमत बि हुन ते सख़्तु एहतजाज कयो तव्हां आइन में कीअं था तरमीम करे सघो राइट न मां बिल्कुलु सिंध हुकूमत त हाणे आइनी तरमीम में पंहिंजो इहो हक़ मञायो हिननि वरी वापसी बैक फुट ते अची कोशिशूं कनि त सिंध खां इहो हक़ उन्हनि जो खसियूं त सिंध जी हुकूमत वारसी करे पई तव्हां किथां चवंदो वारसी नथी करे न ॿुधो न मां तव्हांखे इहो ई पियो चवां त प्रैक्टिकली जेकॾहिं सिंध जे माण्हुनि खे इन मामले में छो जो ॿुधो माण्हुनि खे वठी हलो न हिननि छा कयो पोएं दौर में लोड शेडिंग जो इशू खणी पंजाब सॼे खे हिननि जेको आहे सो हू अवाम खे वठनि अवाम खे एतमाद में वठनि त बाबा हीअ असीं आवाज़ उथायूं था तव्हां पंहिंजो जेको हक़ु आहे उहो वठो उन में हू अञा जेको आहे सो पुठिते ढिला लॻा पिया आहिनि इन में हुनखे वठणु खपे बाक़ी इहा ॻाल्हि त जेकॾहिं मुस्लिम लीग नवाज़ सिंध खे गवर्नमेंट में कैबिनेट में इन्हनि में पंहिंजो शेयर न ॾिनो त मां नथो सम्झां हीअ 3 महीननि में हिकिड़े इस्तीफ़ा ॾिनी आहे ॿियनि 3 महीननि में सभु ॾेई वेंदा ऐं पोइ वरी मुस्तक़बिल में मुस्लिम लीग सिंध मां घटि में घटि को अधो अंधो मंडो ई को जेको आसिरो हुजे या वरी शख़्सियतुनि जे हवाले सां पोइ उहो बि आसिरो न रखे गौर हाणे ॾिसूं था स्पीकर नेशनल असेंबली उहो पंजाब सां आहे डिप्टी स्पीकर KP मां खयो वज़ीर अज़म बि उतां खां यानी की जेके मुस्लिम लीग नून वटि उहिदा आहिनि छो सेनेट में अञा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी अक्सरियत आहे तंहिं करे सेनेट में ॿई उहिदा चेयरमैन डिप्टी चेयरमैन उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी वटि आहिनि उनखां पोइ सदर मुल्क जो उहो हिननि सिंध मां ई खयो पर उर्दू स्पीकिंग खयो ओवरऑल सिंधी जी नुमाइंदगी जेकॾहिं असां मरकज़ी लेवल ते ॾिसूं सवाइ हकीम बलोच जी ममलिकती वज़ारत जे बाक़ी का बि कोन्हे ममनून हुसैन जेको माना अक्सर माण्हू त इहो था चवनि त जेकॾहिं हू काउंसलर जे इलेक्शन में बीहे त शायदि काउंसलर जेतिरा वोट बि शायदि खणी सघे पंहिंजे हल्के मां उनजे भेट में जेकॾहिं सिंध जा ॿिया लीडर जिन जा नाला पाण खणी चुका आहियूं उहे 40-50 हज़ार वोट खणी हाराया आहिनि हींअर मादी में खटंदा रहिया आहिनि चीफ मिनिस्टर बि सूबे जा रहिया फेडरल मिनिस्टर बि रहिया मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया त उन्हनि खे नज़रअंदाज़ करे उर्दू ॻाल्हाईंदड़ कराची जो ऐं उनखे ऐवान सदारत में विहारणु सिंधियुनि खे नज़रअंदाज़ करणु हाणे गवर्नर सिंध जो उहिदो उहो जहिड़ो कर ख़ाली पियो थिए उन लाइ बि इतलाह इहे आहिनि त को गैर सिंधी हूंदो उर्दू ॻाल्हाईंदड़ हूंदो जेको गवर्नर थींदो त ओवरऑल जेके रवैया आहिनि मुस्लिम लीग नून जा उहे एंटी सिंधी नथा लॻनि तव्हांखे जी बिल्कुलु न सिर्फ़ु नवाज़ लीग गवर्नमेंट में अचण सां इहो पंहिंजो रवैयो अख़्तियार कयो आहे माना सिंधियुनि तरफ़ हिकु सिंधियुनि खे नेग्लेक्ट करण जो पर इलेक्शन खां अॻु बि इहो नवाज़ शरीफ़ जो रवैयो हूंदो जेकॾहिं तव्हां नवाज़ लीग जे सियासी अॻवाननि सां तव्हां कचहरी ऑफ द रिकॉर्ड बि कचहरी कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त हू पंहिंजी पार्टी जे उहिदेदारनि ऐं ॿियनि माण्हुनि खे केतिरी अहमियत ॾिए थो इवन साईं गोसली शाह तमामु सीनियर हिकिड़ो आहे ऐं ॾुखे वक़्त में मुशरफ दौर में जॾहिं सभु छॾे विया नवाज़ शरीफ़ खे त गोसली शाह बि गॾु हो पर जेल में साईं खे अकेलो छॾे मियां साहिब सऊदी अरब इहे सभु शयूं आहिनि ऐं पोइ जलावतनी जॾहिं ख़तमु करे नवाज़ शरीफ़ आयो त पंजाब में अलाए केतिरा जलसा करे चुको को बि सिंध जो जलसो तइ करण लाइ तयारु न हो त उतां सिंध खां हली सिंध जी क़यादत ईंदी नवाज़ लीग खे साईं असां माण्हुनि फैसेविंग कोन्हे असां माण्हुनि खे छा चऊं त असांजो लीडर असांजे सूबे में अचण लाइ तयारु कोन्हे ऐं उहो चवंदो बसि सिक्योरिटी जो मसइलो आहे जॾहिं त लाहौर में बम धमाका थींदा इस्लामाबाद में थींदा जिते किथे इहो सिक्योरिटी जो सॼे मुल्क में मसइलो हो पर इहो सबबु ॼाणायो वेंदो उनजो सबबु ई इहो आहे त शुरू खां वठी नवाज़ शरीफ़ जी सिंध खे नेग्लेक्ट करण जो रवैयो मौजूदु हूंदो आहे ऐं गवर्नमेंट में अचण खां पोइ उनजो शायदि वधीक ज़ाहिर थी पियो नवाज़ शरीफ़ जो
इवन जॾहिं नवाज़ लीग सिंध जी ॻाल्हि कजे त नवाज़ लीग सिंध तमामु घणो साथ ॾिनो आहे नवाज़ शरीफ़ जो। इवन मूंखे यादि आहे, तव्हां बि हिते मौजूदु हो त रिपोर्टिंग में गॾु हूंदा हुआसीं, त मुशर्रफ दौर में जॾहिं डिपोर्ट कयो मियां बरादरान खे, तॾहिं एयरपोर्ट ते मां मौजूदु हुयुसि त रावलपिंडी जे विच में ऐं नवाज़ लीग जो हल्को आहे, त एयरपोर्ट ते सिंध जा कारकुन सोरठ थिए पोइ अंसारी साहब ॿिया टिया सभु पता, सभ खां पहिरियां जेके ॿाहिरि अची मीडिया सां टाक थी उहो सिंधी नवाज़ लीग जा, सिंध नवाज़ लीग जा हुया, ऐं ॿियो को उते मौजूदु न हो। पर एॾिन कुर्बानीनि जे बावजूदि ज़ाहिर ज़हूर नवाज़ लीग खे नेग्लेक्ट करणु, ऐं इन जो मक़सदु इहो आहे त माना सिंध सूबे खे ॼण क़बूल करणु कोन्हे, माना इन मां छा वठिजे, तव्हां हुकूमत में शेयर ॾियण लाइ तयारु कोन आहियो, चलो ठीकु आहे, तव्हांजी जेकर एॾियूं वॾियूं सीटूं तव्हां हासिलु न करे सघो, उनजो सबबु इहो आहे त तव्हां उते कमु न कयो, तव्हां तवजो न कयो, तव्हां पंजाब में जेकर 10 जलसा कयो था, 20 जलसा कयो था, त सिंध में हिकु जलसो करण लाइ तयारु न आहियो। इहे त ग़लतियूं तव्हांजियूं आहिनि, इन में सिंध जे अवाम जो कसूरु कोन्हे। चलो गौर, महिरबानी, प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए। सोहेल, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो। नाज़रीन, तव्हां महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सुभाणे ताईं ॾींदव इजाज़त। अल्लाह वाही।